मिठी खां खे अहम ख़बर ॾियूं त मिठी जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां पीअण जो पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां बाईपास ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि 2.5 महीननि खां पाणी बंदि करे छॾियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया मिठी जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां पीअण जो पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां बाईपास ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि 2.5 महीननि खां पाणी बंदि करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया ऐं मिठी खां अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। मिठी जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां पीअण जो पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां बाईपास ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक पिणु मुअतल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि 2.5 महीना खां पाणी बंदि करे छॾियो आहे। मिठी जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां पीअण जो पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि जे रहवासियुनि पारां बाईपास ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। मिठी खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ धारानी लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मिठी जे शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि खे 2.5 महीननि खां पीअण जो पाणी न मिलण जे ख़िलाफ़ जेको आहे रहवासी रोडनि ते निकिरी आया आहिनि। मिठी जे मेन बाईपास रोड ते मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जे रहवासियुनि जेको बाहियूं ॾेई टायरनि खे रोड ब्लॉक करे छॾियो आहे ऐं धरणो हणियो वेठा आहिनि ऐं उन सबबि जेको आहे ट्रैफ़िक जेको आहे मुअतल थी विया आहे। ऐं हीउ जेको मेन थलकोल ॾांहुं वेंदड़ रोड आहे, जिते थलकोल जी जेको रसद लाइ जेको आहे कार्गो सर्विस जेको आहे हितां खां गुज़रंदी आहे, जेको मटीरियल्स जेको आहे गुज़रंदो आहे। ऐं हीउ जेको इंतिहाई अहम तरीन रोड आहे, हिते धरणो हयो वियो आहे। थरपाकर जे मिठी शहर जा जेके माण्हू आहिनि उनताई जेको आहे 3 महीननि खां मुसलसिल जेके आहिनि पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ एहतिजाज थींदा रहिया आहिनि। हुननि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ खाते जे कामरनि 2.5 खां 3 महीननि खां जेको आहे पाणी जेको आहे बंदि करे छॾियो आहे। सियासी बाअसरनि जी मख़सूस कॉलोनियुनि खे पाणी बार बार ॾिनो वञे थो। हुननि जो चवणु आहे त जेके MPA MNAs जूं जेके कॉलोनियूं आहिनि हुननि खे जेको आहे हुननि जी हिकिड़ी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जी ऑफिसनि में हुननि जी हिकिड़ी मुलाज़िमनि जी माफ़िया जेको आहे भर्ती थियल आहे। हू MNAs तोड़े जेके ॿिया सियासी जेके धुरियूं आहिनि उन्हनि जी कॉलोनियुनि खे पाणी ॾियनि पिया, पर जेके ॿिया जेके ॻोठाणा मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जेके लॾे हिते आयल आहिनि मुख़्तलिफ़ कॉलोनीज़ जेके आहिनि उन्हनि आबादियुनि खे पाणी न पियो ॾिनो वञे। ऐं हींअर जेको आहे एहतिजाज हलंदड़ आहे। उन्हनि जो चवणु आहे त असांजी का बि ॿुधण वारो तयारु न आहे। हू उॿाईंदड़ जेके नारा हणी रहिया आहिनि पाणी न आहे छो भला करबला करबला। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।